अहमद मुग़ल। हिजर में हजूं नहार जा जहिड़ो असांखे सम्झो आहे अहमद मुग़ल कंहिं तारुफ़ जो मोहताज नाहे। एॾो जल्दी उजड़ी वियासीं दर्द रखी दिल में। उन जो नालो ॿुधंदे ई असांजे कननि में उन जे ख़ूबसूरत आवाज़ जी गूंज ॿुधण में ईंदी आहे। कॾहिं ईंदे कॾहिं असां रोई रोई खिला जी सिक में वेही अहमद मुग़ल 1 मार्च साल 1968 ईस्वीअ ते हयात अली मुग़ल जे घर में अख खोली। संदसि ज़िलो ख़ैरपुर मीरस ऐं तालको पिरियालो शहर आहे। हुन पंहिंजी इब्तिदाई तालीम खां वठी मैट्रिक ताईं पंहिंजे अबाणे शहर पिरियालो में हासिल कई, जंहिंखां बाद गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटरमीडिएट जी डिग्री हासिल कयाई। वधीक तालीम लाइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में दाख़िला वरिताई, जितां हुन मुआशियात में MA जी डिग्री हासिल कई। हुन खां पोइ ख़ैरपुर जे लॉ कॉलेज मां LLB पिणु मुकमल कयाई। अहमद मुग़ल सिंध जे नामियारे कलाकार अब्दुल रहमान मुग़ल अल मारूफ़ सरमद सिंधीअ जो नंढो भाउ आहे। हुन पंहिंजे वॾे भाउ जी गायकीअ जे अंदाज़ खे अख़्तियार कंदे झरोकर सिंध जे फटनि ते पहाव रखण जी भरपूर कोशिश कई आहे। पापिया पापिया अला साईं सिंध जी पारत तई अला साईं सिंध जी पारी सिंधुअ में आ जान मुझे मिठन मारन। संदसि ॻाइण में सरमद सिंधीअ जे लहजे ऐं जज़्बनि जी झलक साफ़ महसूस थिए थी, जेका ॿुधंदड़नि लाइ ख़ासि कशिश जो बाइस बणिजे थी। हाणे आओ ना हलबो हाणे लॾे लॾे सिक मुंहिंजी रखिजां सभ खां लिकायो जा। पेशावर ज़िंदगी जी शुरूआत में हुन पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन PIA में 4 साल मुलाज़मत कई, जंहिं दौरान लॻभॻि 2.5 साल जापान में बि रहियो। ॿाहिरि मुल्क जे तजुर्बे बावजूदि संदसि दिलि फ़न ऐं मौसीक़ीअ सां जुड़ियल रही। अहमद मुग़ल खे साल 1998 में पहिरियों भेरो पाकिस्तान टेलीविज़न ते मुतारफ़ करायो वियो। नार पहिरें प्यार जी बूंदा है बहार जी। टीवीअ ते आणण में सीनियर प्रोड्यूसर समी बलोच जो अहम किरदारु रहियो। हुन खां पोइ अहमद मुग़ल सिंधी मौसीक़ीअ जी दुनिया में पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कई। अहमद मुग़ल जा गीत तमामु घणो मक़बूल विया। हुन जा ऑडियो कैसेट्स जे दौर में 100 एल्बम्स रिकॉर्ड थिया। जन गीतनि शाइकीननि में तमामु घणी मक़बूलियत माणी। किथे आशिक़नि जी दिलनि जी आवाज़ बणिजी, किथे मज़लूमनि जो आवाज़। प्यारा परदेसी सोना परदेसी एॾो जल्दी उजड़ी वियासीं। हुन जा गीत सिंध जे झर झंग में हर रोज़ किथे न किथे लाज़मी हलंदड़ हूंदा आहिनि। हू किथे सिंध जे मज़लूम माण्हुनि सां थींदड़ ज़ुल्म जी दास्तान ॿुधाईंदो नज़र अचे थो, जाग सिंधी जाग सिंध सदती करई त किथे सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदे। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। अहमद मुग़ल जो गीत जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, संदसि गायकीअ जो हिकु अहम संग मील साबित थियो। जिए सिंध वारा जीअनि सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, जंहिंखे गैर मामूली शोहरत ॾिनी। हीउ गीत रुॻो हिकु तरानो न रहियो, पर सिंधी सुञाणप सकाफ़त ऐं क़ौमी जज़्बे जी अलामत बणिजी वियो। सिंधी टोपी ऐं अजरक जहिड़नि सिंधी सकाफ़ती निशाननि जो ज़िक्र करे हिन गीत सिंधियुनि जे दिलनि में पंहिंजो घर ठाहियो। शादियूं हुजनि, सकाफ़ती मेला हुजनि या क़ौमी ॾींहं, हीउ गीत वॾे जोश ऐं वलवले सां ॻायो ऐं ॿुधो वञे थो। वक़्तु गुज़रण सां हीउ गीत अवामी सतह ते एतिरो मक़बूल थियो जो हाणे इन गीत खे लोक गीत जो दर्जो मिली चुको आहे। अहमद मुग़ल जे आवाज़ ऐं जज़्बाती अंदाज़ हिन गीत खे एतिरी हयाती बख़्शी, जेका नसल दर नसल सिंधी माण्हुनि में क़ौमी शऊर ऐं फ़ख़्र खे ताज़ो कंदी रहंदी। हू मुख़्तलिफ़ TV चैनलनि जो बि मशहूरु फ़नकार आहे, जिते संदसि प्रोग्राम ऐं गीत वॾे शौक़ सां ॾिठा ऐं ॿुधा वञनि था। अॼुकल्ह जिते फ़नकार मामूली शोहरत मिलण ते शाइरी ॻाइण जा मनपसंद अघ मुक़ररु करे वेंदा आहिनि, उते अहमद मुग़ल पहिरियों सिंधी फ़नकार आहे जेको अॼुकल्ह वारी आम शाइरी मुआवज़े ते बि नथो ॻाए ऐं सिंध ते लिखियल शाइरी शौक़ सां ऐं बग़ैर कंहिं मुआवज़े जे ॻाईंदो आहे। अहमद मुग़ल जो चवणु आहे त अॼुकल्ह घर में ॿुधण जहिड़ी शाइरी घटि
ऐं वाहियात घणी थी वई आहे। इन करे मूं पाण इन फील्ड खां दूरी अख़्तियार कई आहे। अहमद मुग़ल पंहिंजे फन वसीले न रुगो सरमद सिंधीअ जी यादि खे ताज़ो रखियो आहे, पर सिंधी मौसीक़ीअ में पंहिंजो बि हिकु अहम हिसो शामिल कयो आहे। साथियो, हीअ वीडियो अगरि अव्हांखे पसंदि आई हुजे त कमेंट में पंहिंजी राय खां आगाह करणु न विसारींदा। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। तुंहिंजी सिक में वेही लिक में असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो।